أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام أشرف الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا وشفيع ذنوبنا وطبيب قلوبنا ومولانا أبي القاسم محمد ولعنة دائمة على أعدائهم ومنكرين وفضائلهم وغاصب حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين أما بعد فقد قال امام جعفر صادق علیہ السلام لقد آتيتموه موارث الأنبياء والصلوات اللہ نگران قدر ماتوان سامنے صادق علیہ محمد جکے جملات جکے مولا امام حسین علیہ السلام کی شان میں پیا ہے انہیں تے فقط جو مجھے ٹائم آجو پایا تھا رمضان ٹھایا فقط مسائل سرزمین کربلا تے بھی صادق امام حسین مولا جی بدحت جاتے نے جملہ پڑھا مولا فرمایا لقد آتیتموہ مجھا کربلا میں پٹھلا دادا سرزمین کربلا تے بھی ما صادق اللہ کے گواہ بنائے یہ جملہ تو فرمایا دنیا وقت یزید کے طرف بھی اکڑ کونے ماں گواہی دنیا تو انہیں عزت عظمت جو مالک ہوئی صادق کا فرمائے ماں گواہی دنیا مجھا دادا تا اللہ تو کہ انہیں لیول جو ٹونٹے ہو تو مجھا غریب دادا ماں گواہی دنیا تا 1,24,000 جیکے بھی نبی ہنے سبنی جی میراث جو وارث فقط مجھا دادا حسین تو لقد آتیتموہ موارث الانبیاء مولا اللہ توکھے عطا کیا انبیاء دی میراث ہکڑی ہدیہ ملکیت یہ ہدیہ میراث ملکیت مانا جب وہ انسان پان ٹھاہے انہیں دی پرسنل پراپرٹی ہے ملکیت چاہتا ہکڑی والی شاہ جیکا نسل تر نسل دادے وٹا پوٹے وٹے دی پی وٹا پوٹا وٹے دی انہیں چاہتا ہے میراث مولا فرمائندہ تو اللہ دنیا میں احرامان بھی آئیں جن وٹا چاکی ہوں یہ معافی وٹا منتقل تھیوں مولا فرمائندہ توڑے سے دنیا تو کوئی گھرپتی نگاہ سکتی جسے پر تو کائنات میں واحد امیر ہوئی جن کی میراث ہونے کے عام شہر بولن انبیاء کا موجودہ وارث وراثت میں آیا ہے اچھو نبی نے تاریخ پڑھو مشہور گانے ہیں جناب موسیٰ علیہ السلام نے موجودہ کھانا تو ظاہر طور پر انبیاء وقت موجودہ ہی ہے نا لیکن انہوں نے میراث تھا جناب موسیٰ جب موجودہ پر ہکڑی عالم تھے بیو یدر پیسا برندر ہتھ اور مسلمان نے پوچھا کہ تو صحیح عالم تھے جناب موسیٰ نے صدی ہوئی کہ صدی کو جو تک نبوت تھی کا میراث دیا انہیں تے نبی جو حق اوسی تائیں ہوا جیسی تائیں وہ نبی آئے وہ انہیں مطلب واجب جو دنیا چھجن کھان پہلا یا اللہ والی امانت کہ بے نبی کے حوالے کرے ہوئے سچی بولن نبوت نے جوسا پوچھو دے مسلمان نے کہا کہ یہ جگہ لٹ ہوئی جناب موسیٰ علیہ السلام وٹی لٹ بیٹی ہوئی تو بنا کر تجھے مختصر کر دو یا لٹ بیٹی ہوئی تو یا لٹ جناب موسیٰ کی صدی کا نہیں یا جناب شعیب علیہ السلام جنہیں میں پانچی نیانی ملی ہوئی نا جناب موسیٰ کے یا جناب شعیب کی لٹ ہوئی یہ موقع نہیں سمجھ میں لے مرتبہ جب آج سوری عالم اٹھی آئی موسیٰ چھدی بری کھئی بری چھدی بری کھئی وہ کچھ بلائیں شعیب کی صدی ہوئی تو اندر میں کوئی عالم کھائی تو اندر یہ عالم عامر تو بنے یہ عالم عرشد آئی ہوئی تو اپن بچر آدم آنے اپن بچر آنے کا پہلے منشان ہو انہوں جو اندر جنب جناب آدم علیہ السلام صحیح پھر عالم میں آیا جو اندر ایک ہے جو چھوٹا کو نہیں تو صحیح کو من اللہ چھتے آسر دے لگا ہے اللہ جبریل کے موقع لو تو یہ جنت والا ٹھکھنے وجہ جناب
चवंदा ये ताबूत सकीना में ये ताबूत सकीना चवंदा ये ताबूत सकीना गायब आहे इहो मासूम फरमाइनि था त या मूसा वारी लठ ज़ाहिर तॾहिं थींदी जॾहिं दौर जी आख़िरी हिकु बाती ज़ुहर कंदो इहो यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो जंहिंमें अलाह जे कमाल अदा कया हा जो इहो नबी वारो चोलो जेॾीमहिल जनाब यूसुफ अलैहिस्सलाम भाइरनि सां याकूब खे मोकिलियो ते बीनाई मोटी आई न भाइरनि खे ते खणी वञो जनाब याकूब अलैहिस्सलाम वटि पोइ इहो चोलो जेको आहे अखियुनि ते हणंदो इहा बीनाई मोटी पुछे थी इहो चोलो जेको हो इहो कंहिंजो यूसुफ जो चवंदा यूसुफ जो कोन कंहिं ॾिस चवंदा याकूब खे चवंदो चवंदा इब्राहिम जी ॾिस इहो उहो ई चोलो हो जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम खे जेॾीमहिल पाण छुड़ायो हो न त इहो चोलो जनाब इब्राहिम खे पातल हो इब्राहिम इहो चोलो ॾिनो पंहिंजे पुट याकूब खे इसहाक ॾिनो याकूब खे याकूब ॾिनो यूसुफ खे पोइ जनाब याकूब खे ख़बर हुई पोइ हिन ॿिया 11 पुट 11 निभाॻा आहिनि मथां मुंहिंजे पुट जे मथां को ज़ुल्म करे वेठनि पोइ इहो इमाम ज़ामिन सम्झी इहो पुट खे मारे छॾियो चोलो ॾाढो हाणे ॾिसो इन चोले जो इहो कमाल पुछो इहो चोलो ताबूत सकीना में ताबूत सकीना चवंदा गायब आहे मासूमिन फरमाइनि था त इहो मीरास आहे अंबिया जी इहे नबियुनि वटां थींदी ताबूत सकीना में पहुती अलाह ताबूत सकीना खे ईअं गायब कयो जीअं पर्दा ग़ैबत में महदीअ खे लुकाए वेठो आहे चवंदा जेॾीमहिल मौला महदी ज़ुहूर कंदो पोइ इहे मौला महदीअ वटि इहो यूसुफ वारो चोलो बि हूंदो मूसा वारी असां बि हूंदी चवंदा हिन चोले ते इहो मोजदो आहे जो 8 सालनि में यूसुफ पातो त बि पूरो आयो 56 साल जी उमिरि में जनाब इब्राहिम पातो त बि पूरो आयो जॾहिं महदी पाईंदा तॾहिं बि पूरो ये हर शयूं मौला साहिब करबला ते बीही इमाम फरमाइनि त इहो तुंहिंजे मथां जो अलाह जो अहसान आहे मुंहिंजा ॾाढा हुसैन जो 1,24,000 नबियुनि जी मीरास अलाह तुंहिंजे हवाले करे छॾी आहे इहो ई सबबु हो जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन यज़ीद जी बेअत न पिया कनि इहो ई सबबु हुयो जो इमाम हुसैन यज़ीद जी बेअत न पिया कनि ऐं इहो ई सबबु हुयो जो यज़ीद पे बचे त दुनिया जे सभु जेके बि मुस्लमान हिकु न करे उहो हुसैन हिकु करे हिकिड़ो बि न करे यज़ीद त उहो फ़र्क़ु कोन थो अचे रुगो अकेलो हुसैन मुंहिंजी बेअत करे विधो छो त यज़ीद खे बि ख़बर आहे त हुसैन जे हथ ते 1,24,000 नबी जा हथ आहिनि इहो ई सबबु हो जो इमाम हुसैन का त फरमाइनि इहो थी नथो सघे जो मुंहिंजे अकेले हुसैन जो हथ थोरे ई आहे इन हथ ते 1,24,000 नबी जा हथ आहिनि बोला फरमाईंदा पोइ 1,24,000 नबियुनि जे हथ में मां यज़ीद जहिड़े फासिक जे हथ ते कीअं रखां इहो सबबु हो इमाम हुसैन जे करे करबला पढ़जे त इहो यज़ीद मूं ॾींहं में चयो न इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो करबला मां करबला जे सफ़र पियो करे न त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यज़ीद ते अखी कान पई खुले जॾहिं इहे रिश्ता ॾिठे ॾिसो करबला जे मैदान में इमाम हुसैन पहुतो त करबला जे मैदान में अलीअ जे वक़्त वॾा हुसैन जा पुट ज़ाहिरी 3 अली कहिड़ा अली ज़ैनुल आबिदीन जनाब अली अकबर जनाब अली असगर हाणे ॾिसो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जेॾीमहिल 4 तारीख़ 7 तारीख़ खेमा पटिया इहो मौला जन ख़त हुयो हिकिड़े पासे खां सजाद मौला बीठा ॿिए पासे खां मौला गांधी बीठा मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जनाब अली अकबर खे ऐं मौला सजाद खे ॻाल्हि मौला फरमाईंदा त जिहाद हिन ॿ हिकिड़ो जिहाद अकबर आहे हिकिड़ो जिहाद असगर आहे मौला फरमायो त तूं कहिड़ो जिहाद कंदे जे मौला हक़ इहो थो पढ़जे बाबा जो मां तव्हांजो वॾो पुटु आहियां हक़ इहो थो पढ़जे त मां जिहाद बि वॾो कयां मौला फरमायो वॾो जिहाद ॿुधाई कहिड़ो आहे मौला फरमाईंदा कहिड़ो आहे मौला फरमाईंदा इहो करबला में ॿिहर वॾो जिहाद कोन्हे करबला जे यज़ीद जे लाइ इन 9 लख जी फौज जे लाइ मुंहुं जे घर जो हिकिड़ो असगर ई काफ़ी आहे बाबा छा करिणो आहे मौला फरमायो कि जेॾीमहिल इहो तूं मुंहिंजो इहो सफ़र कारवान वठी ॾींदे न
مولا فرمائتا مولا ماں بھی علی ہاں بابا ماں بھی علی ہاں وہ جڑے علی آئے ہاں وڈو علی ہاں وہ امتحان بھی وڈو چوٹے تو کھنا وائدو ایو تو کیا جو سجاد نے تیر کھڑ دو نہ تلوار کھڑ دو یزید کی دربار میں بھی بابا تجھے شام دا ہوئے خطبہ پڑھدس جو یزید کے شام دے مریدن دے ہتھاں لعنت نہ کرایا تو وہ سجاد نہ آیا مولا حکمت جملے فرمائے مولا فرمایا ان من الذی ضرب خراطیم الخلق حتی قالوا لا الہ الا اللہ سجاد امام یزید کے دربار میں جملہ گیا مولا فرمایا تمام انہیں علی جو فرزند ہاں جہ عرب مشرکن کے مولا فرمائے کہ جہ عرب مشرکن جی گردن میں ہتھ وجھی مولا فرمائے انہوں نے نک مٹی تے ایترو رگڑے ہو جتھی تئی ہنن لا الہ الا اللہ جو اقرار نہ کرے مجھے باپ علی ہتھ کٹھائی نہ ہو مولا چھوٹے حالانکہ یہ خراطیم خرطوم دی جمع خرطوم تمدا ہے ہاتھی دی سوٹ کے مولا وہ تعالیٰ فرمائے گئے مشرق عرب نے کنٹھ میں اچھلی تھی مجھے باپ علی نے جو نک کو مٹی ہاں رکھنے ہو اور سی کہیں پہ رکھنے جس سے انہوں نے لا الہ الا اللہ نہ کہے ہو مولا یزید کے دربار میں چھوٹے ہوئے مولا فرمائے انہوں نے پڑھی اوقات سے دیکھا رہا تو مسلمانوں اور دنیا والوں یاد رکھ دو جب وہ کلموں پڑھی تاہاں جنت میں وجن تھا چاہے ہو نا مولا فرمائے یاد رکھو انہیں کلمے سے کلم بھی محنت مجھے باپ علی دی ہوئی مولا سجاد فرمائے جدید کی دربار میں مولا فرمائے یاد رکھو انہیں جو غرور رکھے مٹی میں ملائے مجھے باپ علی ہے انہیں جو تکبر رکھے ملائے مٹی میں مجھے باپ علی ہے مولا جملہ چھا فرمایا مولا فرمایا سجاد تو ہنے والی شام میں یہ خطبہ لے جا باقی رہا ہی نو لکھا مولا فرمایا دہنے دی اوقات کچھے جو مان جدید دے حروف متھے متبر کر چھڑوا یزید ہوئی ہے کربلا کی داتا ہے کہ پڑھے نا جناب علی اصغر نے اللہ کو کمال رکھا ہے نا تو امام حسین فرماتا ہے یزید جی اوقات کچھے جو ماں پاجا پٹا جنے والا ٹوٹیا نا تو یزید میں تموئی نہ ہے جو ہی علی اکبر کے برداشت کر سکے مولا فرمایا تو مجھے انہیں یزید جی انہیں مشن کے ختم کرنے جلائے مولا فرمایا مجھے حکم اصغر کافیا مولا کیے مولا فرمایا یاد رکھو یزید پورا نسل کھڑائے ہو نمہ لکھا ہو جو وڈو فکر کمنتا یا یزید جی واحد حکومت ہوئی جیتی نے بڑی حکومت میں سنچو کا دہے لچھے ہی کون اینی بڑی حکومت میں نمہ لکھا مولا جو علی اصغر چھاکا دو مولا فرمایا تحیلت انہوں نے ارادہ میں رو شکست نہیں دو ہوں جو ایسے نہ پھڑو مولا فرمایا جنی ملا انہیں دو صدر میں نیزہ دے ہی دو ہر باشعور انسان تو دو تو یزید کربلا میں جنگ نہ چھیا کربلا میں تو ظلم گئے ہوا مولا یہ علی اصغر نے چھوڑ بڑھائے مولا فرمایا علی اصغر نے بڑھائے مجھے یزید جی اوقات پہ دنیا والا کے دیکھا دیا تب تے کوئی یزید مجھے گھر دے نہ کھڑے علی کے مقابلے نہ چھے کرے سکے وہ یزید مجھے گھر دے بڑے علی کے مقابلے چھا کرے ہو یا ٹوٹ ہے مولا جی ہمیں جسو یہ روایت میں سکنا ہے تا جن پر مقام عشق والا ارواح کا سجر ہے یہ جن پر علف تو پہ رب کو یہ جن ارواح عالم نے سب نے روحن کا پوچھے چھاما نظر کو آیا جو ہاں وہ یہ جن عاشق کا گد سے آہری میدان حشر میں ارواح عالم میں یہ واحد امام حسین ہو واحد امام حسین ہو جن اللہ کے دربار میں عرض پیش کرے مجھے اللہ یہ عاشق کا پیڑ سی ہے انہوں نے کہا کہ پانچے پانچے غصہ دار یہ امتحان کھڑا سب نے کہا ایوب صبر کے کہا ابراہیم کہا موسیٰ کہا عیسیٰ کہا جن پر انہوں نے کہا امام حسین فرمائتا وہ مجھے اللہ ماں حسین جو اعلان چھوڑ گیا انہوں نے چھے بھی امتحان کھایا انہوں نے چھے امتحان بدل تھا انہیں بھی حسین کو کھڑے چھے انبیاء کا امتحان ہے وہ بھی اکیلے حسین کو کھڑے تیرے مرے لیے امتیاز چھوڑا اللہ نے نور کے حصل میں تقسیم کر دو آئے پانچے نوروں میں مصطفیٰ نے نور چاہیے
مصطفیٰ کے نور کے ॿن حصن میں تقسیم کئی ہکڑے حصے میں مصطفیٰ ॿियो हिसो अली ऐं वरी ॾिसो अलाह ॿिन्ही भाइरनि खे ॿिन्ही छोकिरनि खे हिसो जंहिंमहिल विरहाए ॾिनो न ॿिन्ही वटि सरदारी रखी हू नबियनि जो सरदार हू वसीयत जो सरदार वो चवनि था अली ऐं मुस्तफ़ा जे इन नूर ते जॾहिं महिल अलाह जे नूर जी तसली कई इन नूर मां जेको पसीनो निकितो उन पसीने मां 1,24,000 नबी ख़ल्क़ थिया 1,24,000 नबी ख़ल्क़ थिया पोइ हिननि ॻाल्हि हिसनि में तक़सीम कंदो आहे नी जेॾी महिल इमाम हुसैन जे साम्हूं अलाह इश्क जे हिन चैप्टर खे खोलियो इमाम हुसैन जे सलात वसलाम जनाब अली अकबर जो ॾुख बि खयो हर शइ खई जेॾी महिल अलाह चयसि न त इहे सभु इम्तिहान खयां अथई पर जिथे अयूब खुटो हो अयूब नबी हो न किथे खुटो पुट ॾिनई अलाह जी राह में बाबा जो ॾिनई अलाह जी राह में सभु कुझु लुटाए बीही रहियो पर बीठो किथे जेॾी महिल जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जी पोटी जनाब अयूब जी ज़ौजा चई त मां तुंहिंजी हिन उम्मत खां अजर इंसानियत घुरण थी वञा उहो त शैतान अॻे बीठो उते बीबीअ खां हिकिड़ो जुमिलो चयो त मां कीअं मञा त तुंहिंजो तालुक़ु यूसुफ जे ख़ानदान सां आहे त बीबी चयो त कहिड़ी दलील खपई चई मूं इहो ॿुधो आहे त यूसुफ जे जेके ख़ानदान जा हूंदा आहिनि न उन्हनि जा इहे वार सुनहरी हूंदा आहिनि बीबी खे चई मूंखे वार ॾेखार बीबी चए त मुंहिंजी गैरत गवारा नथी करे आई अची अयूब खे ॿुधाई अयूब अलैहिस्सलाम जेको करबला जे इस्रारा खां पहिरियां सुल्तान साबिर छॾे विधो साबिर जे सुल्तान अयूब अलैहिस्सलाम रड़ करे कयो मुंहिंजा अलाह मूंखां इहो बर्दाश्त कोन थो थिए जो मुंहिंजे हरम जे सिर तां चादर लहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम इबादत क़ुरान ते बीठो बीबी ज़ैनब सलाम अलाह चयो भाउ मां तुंहिंजे इम्तिहान जी अठ जी भाईवार आहियां जेकर बीबी ज़ैनब सलाम अलाह जा इम्तिहान पढ़ूं न ऐं अंबिया जे इम्तिहान खे मां इम्तिहान चूंडियूं ॾिसो ख़साइस ज़ैनबिया हिकिड़ो जो आहे किताब यूट्यूब ते ज़रूरत कीजिए त तव्हां अची वेंदो ख़साइस ज़ैनबिया मां छो जो टाइम तमामु थोरो आहे हिकिड़ी ख़ासियत ॾिसो चवनि था जनाब यहया इब्न ज़करिया जेॾी महिल अलाह जे दीन जी हिमायत में दुश्मन जे साम्हूं आयो त दुश्मन जा मुक़ाबले में अहिड़ो थियो जो दुश्मन जा फौजी जनाब यहया इब्न ज़करिया जे पोयां लॻा न त इंतज़ाम अहिड़ो थियो हिन पासे बि आया दुश्मन हिन पासे हो काफ़ो जनाब यहया इब्न ज़करिया दुश्मन जा विढ़ंदो बि वञे पियो सफ़र कंदो बि वञे पियो निमाज़ पढ़ंदो बि वञे पियो छो जो दीन जो इहो हुकुम बि आहे त जंग ऐं गमसाण वारे टाइम ते हालत जंग में निमाज़ खे कसर कयो जनाब यहया इब्न ज़करिया इम्तिहान जे इन आलम में वाजिब निमाज़ खे कसर करे पोइ दुश्मन जो मुक़ाबिलो कयो माना जेको इम्तिहान जे मैदान में वाजिब निमाज़ खे कसर करे उन खे यहया इब्न ज़करिया चइबो आहे जेका तीरनि जी बरसात में भाउ जे जनाज़नि ते पहरा ॾेई निमाज़ पूरी पढ़े उनखे ज़ैनब आलिया चइबो आहे इहा बीबी ज़ैनब सलाम अलैहा चई भाउ जिथे ज़ैनब खे ॻाल्हाइणो पियो ॻाल्हाईंदुसि बसि मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि पोइ ज़िक्र बसि आहे चवनि था जेॾी महिल यज़ीद चयो न दरबार सदीअ में चई त हुसैन निमाज़ न पढ़ंदो बीबी चयो मुंहिंजो पुठ ई सजदे में आहे बीबी छा चयो मुंहिंजो पुठ ई सजदे में आहे त हिन बेहया ते त न सजदे में कोन ॾिठो आहे इहो मुंहुं पर ज़मीन ते हो असां ॾिठो आहे बीबी फरमायो त हीअ त तुंहिंजे पेसनि ते ख़रीद थियल बाटली बीबी अखर में अखि मिलाए पियो जुमिलो कयोसि यज़ीद एतिरो मजबूर न सम्झ असांखे जो असांजी सदाकत जी गवाही तुंहिंजे हराम जे टुकड़नि ते पलटण वारा मौलवी ॾींदा बीबी फरमायो मां ज़ैनब आहियां बीबी फरमायो उहो मौजूदा ॾेखारी जेको दाऊद नबी ॾेखारींदो हो बीबी फरमायो खणी आ उहो खंजर चैन सां मुंहिंजो जेको तुंहिंजो भाउ हुसैन ॾिठो आहे बीबी फरमायो खंजर खणी आ मुंहिंजे हथ ते रख जो इहो खंजर ज़ैनब जे हथ ते हुसैन जी सदाकत जी गवाही न ॾे त पोइ मां ज़ैनब बि न आहियां बीबी खणी आ खंजर इहा अठ जी भाईवार भेण केॾी मोहबत आहे भाउ ऐं भेण जे पाण में
गुस्सा में न पी करे बर्दाश्त था के था जॾहिं महिल मौला जन करबला जी जंग खे तरतीब पे ॾिनो न त इमाम हुसैन अलैहिस्सलाम भाउ ऐं भेण इहा अकेला ई बनी हाशिम लक़ब आहे बीबी जो हुन बनु हाशिम वारनि खे सलाह ॾियण वारी बीबी नबूअत जा फ़ैसिला साईं कंदी हुई इमामत जा फ़ैसिला बीबी करे इहा आहे भाउ जे क़रीब भाउ इहो तरतीब कयो जंग जी भाउ कीअं अंदाज़ हूंदो बोला फरमाए त मूं वटि फ़ौज आहे साईं फरमाए भाउ जो तो वटि फ़ौज आहे त मूं वटि बि फ़ौज आहे इमाम हुसैन फरमायो भेण मुंहिंजी फ़ौज ते सिपाह सालार जो नालो ग़ाज़ी आहे साईं फरमायो भाउ मुंहिंजी फ़ौज ते सिपाह सालार जो नालो रुक़ैया आहे मोला फरमायो भेण मुंहिंजी फ़ौज जो आख़िरी सिपाही असगर हूंदो साईं फरमायो भाउ मुंहिंजी फ़ौज जो आख़िरी सिपाही सकीना हूंदी जंहिंमहिल ते भाउ खे तुंहिंजी फ़ौज इम्तिहान ॾेई सुम्ही पवंदी न भेण जो वाइदो आहे मां पंहिंजी फ़ौज वठी मक़तल में मथां बि चवंदी मां भाउ उथ ॾिस भेण जी फ़ौज जी वर्दी कहिड़ी आहे ॾुख ॾिठा हुसैन सॼो ॾींहुं लाशा खणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम सो केॾो राति समायल करबला जे मैदान में इहे मशहूरु रिवायतूं न भेण आशी भाउ जी लाश जे मथां सवाल छा कयो हुई त तूं मदीने वारो भाउ मुंहिंजो इहो अञा बि ज़ैनब साईं जो सवाल ठहे थो छो जो लाश सुञापंदी आहे सर सां हुसैन जो सर हुयो ई कोन कटे गले में आवाज़ आयो हा भेण मां तुंहिंजो भाउ हुसैन आहे इमाम हुसैन छा फरमायो भेण तूं मुंहिंजी मदीने वारी ज़ैनब आहे जुमले ते हा भाउ कटे गले में आवाज़ आयो भेण मुंहिंजी भेण त वसंदी हुई मथे जा वार कारा हसे सफ़ेद कीअं बणिजी विया साईं फरमायो भाउ तो हिकु असगर दफ़न कयो न तुंहिंजा वार सफ़ेद थी विया मां सादात जे घर जूं 7 ॼाणियूं अकेली ज़ैनब दफ़न कयूं आहिनि रिवायत में आहे आख़िरी टाइम ते जंहिं महिल हर नास यदसुरना जी सदा ॾिनई कुठल तड़पिया आलम गैर मुअल्लिमा बीबी कदम खणी हुसैन वटि आई भाउ कुठल न तड़पा चवे त मां ज़ैनब मदद कयां जुमलो इमाम हुसैन हिकिड़ो फरमायो भेण मुंहिंजे हूंदे तूं खेमे खां ॿाहिरि न अचिजां आख़िरी टाइम शबी और मौला था फरमायो मुंहिंजो थकलूं भेणूं बात आख़िरी सलाम चवंदा मक़तल वारे पासे ॾिसी हुसैन मौला था फरमान गाज़ी अॼु छो नथो ॻाल्हाए मौला जन आख़िरी टाइम भेण ते करे वाची फरमाया मुंहिंजो भेणूं भाउ जो आख़िरी सलाम साईं फरमाया भाउ भेण जो बि आख़िरी सलाम इमाम था फरमाइनि भेण मुंहिंजे लिबासनि मथां जेको सभिनी खां पुराणो लिबास आहे उहो मूंखे हाणे ॾे भेण वधी लिबास खणी आहे भाउ जे वधाए रोई थी फरमाए भाउ ग़रीब आहे मूंखे गलो चुमराए भाउ मूंखे अम्मा ज़हरा चई वई तेॾी महिल भाउ आख़िरी टाइम ते पुराणो लिबास घुरे भाउ जो गलो चुमजाए मूं जेके रिवायतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि में रिवायतुनि में इहो थो मिले शबीर तेरे जो पुराणो लिबास हटा हटा लिबास खे चहक पियो थो ॾे लिबास पियो थो फारे ज़ैनब साईं फरमाए थी वे करबला जा नवाज़ भाउ लिबास छो थो फारे रोई चवंदो भेण मुंहिंजो कातिल वॾो ज़ालिम आहे मां हुसैन खे ख़बर आहे मतां बेहया मुंहिंजो लिबास लाहे भेण खां विदा करे ॾींहं जो शबीर अॻिते वधियो हुसैन जे दिलि जो चैन सकीना मिलस ज़मीन ते वेही चवे थी बाबा मूंसां बि मिलियूं आहिनि मौला फरमाईंदा हा सकीना रिवायत तुमलाइनि मौला दोतानू थी ज़मीन ते वेठो हथ वधाए रोई तो फरमाए हलिया सकीना बाबे जो सीनू वरी न मिलंदई साईं फरमाए थी बाबा तव्हां बि मैदान में था वञो मौला फरमाईंदा हा सकीना रोई फरमाए थी बाबा इन मैदान में न वञ बाबा जेको वियो वरी न पहुचो आहे मौला फरमाईंदा सकीना
سکینہ انہوں نے دل دنیا میں نہ لگ دیا شان فرمائے تھی بابا تو امام دھلے تو نتی سگائے بابا تو وزی چھوٹے چھتوائے ایترے احسان کر بابا اچھا مدینے چھدیا آخری روایت حسین مولا جن آیا تلوار کھڑی کربلا دے میدان میں وڈی گمشان دی جنگ حسین کئی چارے پاسا حملہ تھیا ایترا تیر لگا جو حسین مولا زین چھڑی زمین تے نہ پہنچو گھوڑے تے تھی گھوڑا تو مسام بھاگ گیا گھوڑا تو ہجو ون گھوڑا کی اونیام کے سمن دی بات وسیعت یاد آیا مولا فرمائے تکڑی وسیعت گھوڑو پانی زبان تو چھے مولا تمہاں کے یاد آدھنے پیر مرتبہ تمہاں سواری گئی مجھے واگ وٹھی او مولا مجھے واگ وٹھی مکھے خیمے میں وٹھیا تمہاں دی ماں مجھے چادر میں کھڑی آئی مکھے تیری گھوڑا ہی عام چادر نہ چھئی او گھوڑا یہ ہوا چادر دیکھا تتہی رواری چادر او گھوڑا ہی عام چادر نہ چھئی اوے چمن جن سما علی دی مانی بچائی دیا مجھے مات مرشدہ دی چھاتا چمن چاہو مکھے تیری گھوڑا مجھے حسین کے کدے اکیلے نہ چھڑ جائے مولا فرمائندہ گھوڑا تو جانورا تو بڑی وفا گئیا مولا فرمائندہ میں کریم کربلا اتنی دعا تو گھوڑا گھوڑا جتھے ذکر مجھے ہوئے جتھے ذکر مجھے ہوئے گھوڑا قیامت تئی شفیع تو دی گدا مولا فرمائن گھوڑا جہ مومنہ دی ٹوٹی بھی کرے بہر نائی ہوندی تو دی گواہ میں چلے تو دی گھوڑا بدائے کتھے لا تھی مجھے حسین مولا فرمائندہ گھوڑا ہوا تنہ تو ونی حسین جو قاصد مرضی ونی مولا حکم کہو مولا فرمائندہ گھوڑا مجھے بہن خیمے دے طرف بیٹھیا متا مجھے ظلم جسی برداشت نہ کرے فرمائندہ تمنا ہند گھوڑے دیتے مولا وجہ دے صحیح متا تجھی بہن چلے گھوڑا حسین تو وفا نہ کہی مولا چھا گئے پنجی چھاتیتا خون کھئی گھوڑے دی پیشانی تلکی تا فرمائن زینب تیرے دے تراب کھاچن خیمے کا باہر نہ تجھا آخری روایت تیر لگا حسین مولا تے 70 قدم تے بھیڑ کو سدے لٹھو 70 قدم تے دھی آئی ڈیری آئی قتلن کا پچھا بیتی کرے حل رہے تابی مجھے پاپے تنن چھڑا بتائے کون پہ جمع ٹوٹا تھا ہن روئی ترے تھی مارے تا تو بڑا ہانی بدائے اجر کو ملا جارا بھی پاپے سے قریب آئی روئی تھی فرمائے بابا مکے ساتھ سینے تو شمار بولا فرمائندہ سکینہ کیے شمار آئے سینو واپے تو کونر بطیر لگلیں تیئے قاتل پوتو حسین مولا کے تانو نہیں تھا تو شبیر دھیئے چھوکرا یہی امام تا فرمائن بے حیاتوں کے خبر گانے مکھے تے متے دیوں بھرائے بھنائے نہ پانے ہنیوں نیدیوں اللہ لعنت اللہ علیہ قوم الظالمین وسيعلم الذين ظلموا وغيرهم الظالمين ينقلبون کریم کربلا جسد کو بار الہا اسانی قلیل لٹھی پنے بارگاہ